अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमा ॾिसी रहिया आहियो महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां ज़ारा हुसैन। सभ खां पहिरीं हिकु नज़र हिन वक़्त जी ख़ासि ख़बरनि ते। कोरोना वायरस सबब सिंध में 15 ॾींहनि लाइ स्कूल बंदि करण जो फ़ैसिलो। पहिरीं खां 8 जमायत ताईं स्कूल 6 अप्रैल खां 15 ॾींहनि लाइ बंदि रहंदा। तालीम खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कोरोना जी सूरत हाल सबब स्कूल बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ॿारनि जी तालीम ऑनलाइन ऐं ॿियनि ज़रियनि वसीले जारी रखी वेंदी। एनसीओसी पारां हफ़्ते में 2 ॾींहं बैनुल सूबाई पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि करण जो फ़ैसिलो। एनसीओसी तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त बैनुल सूबाई पब्लिक ट्रांसपोर्ट हफ़्ते में 2 ॾींहं छंछर ऐं आचर ते बंदि कई वेंदी। फ़ैसिले ते अमल 10 अप्रैल खां थींदो, जेको 25 अप्रैल ताईं जारी रहंदो। ट्रेनूं 70 सैकड़ो मुसाफ़िरनि सां जारी रहंदियूं। दवाउनि ऐं ॿी एमरजेंसी जी सर्विसिस जारी रखी वेंदी। 6 अप्रैल ते मुल्क में तालीमी इदारा बंदि करण या खुलियल रखण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क ते नालाइक ऐं नाअहल हुकूमत मढ़ी वई आहे। अवाम खे गुरबत, महांगाई ऐं बेरोज़गारी खां छुटकारो ॾियारणो आहे। असां सेनेट में हुकूमत खे शिकस्त ॾिनी। जमहूरी तरीक़े सां सिर्फ़ पीपी सियासत करे सघे थी। अवाम खे बदहाली खां छुटकारो ॾियारींदासीं। अपोज़िशन में अपोज़िशन शुरू थियण ते हैरान आहियां। 50 सालनि खां वॾी उमिरि वारा लाज़मी वैक्सीन लॻराइनि। आसिफ ज़रदारी खे वॾी मुश्किल सां वैक्सीन लॻराइण ते राज़ी कयो। अवाम कोरोना खां बचाव लाइ एहतियात अख़्तियार करे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त एनआरओ न ॾियण सबबि मुल्क खे लुटींदड़ टोलो गॾु थी वियो आहे। करप्शन ख़िलाफ़ सॼी क़ौम खे मुतहद थियणो पवंदो। अदलिया साथ न ॾींदी त करप्शन ख़त्म नथा करे सघूं। खंड ऐं अटे जी हथरादू खोट पैदा कई वई। ज़ख़ीरो करण सबबि क़ीमतूं वधियूं। कोरोना वायरस जी मौजूदा लहर तमामु ख़तरनाक आहे। कोरोना वधीक पकड़ियो त लॉकडाउन ते मजबूर थी वेंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां महांगाई जी मारियल अवाम खे हिकु भेरो ॿीहर न घबराइण जो मशवरो। इस्लामाबाद वासण अमरीन वज़ीर आज़म खां टेलीफ़ोन ते सवाल कयो त महांगाई ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। तव्हां बार बार चओ था त घबराइण जी ज़रूरत न आहे। या त असांखे घबराइण जी इजाज़त ॾियो या महांगाई घटि कयो। वज़ीर आज़म खेसि जवाबु ॾिनो त महांगाई ते कंट्रोल कयूं पिया। महांगाई पोयां माफ़िया आहे। माफ़िया ख़िलाफ़ क़दम खणी रहिया आहियूं। क़ौम खे घबराइण न घुर्जे। कराची मां चूंडियल पीटीआई एमपीए करीम बख्श गबोल सिंध असेंबली जी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। करीम बख्श गबोल चयो आहे त तक में को बि तरक़ियाती कमु न करायो वियो। शिकायतनि जो इज़ालो बि न थियो। पार्टी तरफ़ां मुसलसिल नज़रअंदाज करण सबबि मायूस थी इस्तीफ़ा ॾिनी आहे। इतलात खाते जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी सालेहपट में मक़तूल सहाफ़ी अजय कुमार लालवाणी जे वारसनि सां ताज़ियत। नासिर हुसैन शाह चयो आहे त अजय लालवाणी जे वारसनि जा समूरा ख़दशा ख़त्म कया वेंदा। सहाफ़ी जे क़त्ल में जेके बि हथ मुलविस हूंदा उन्हनि खे कानून मूजिबि सज़ा ॾिनी वेंदी। सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ सिंध असेंबली मां बिल पास कयो आहे। ॾहरकी वेझो बाईपास ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर। मीरपुर माथेलो वासी 2 भाइर फौत थी विया। फौतियनि में सादिक हुसैन ऐं इबरार हुसैन चनो शामिल। गढ़ी यासीन में रखड़ नाके ते वेन जे टक्कर में वापारी अमानुल्लाह भुट्टो फौत थी वियो।